शकारपुर के ڪندن لاجز में हायर सेकेंडरी स्कूल ڪرمپور के रटायर استادن ऐं ملازمن استاد مستی خان बेजाराणी, استاد गुलाब बपड़, استاد हाजी गुलाम यासीन गाजाणी, استاد अब्दुल जब्बार चनो, अब्दुल खालिक मलिक ऐं अलीगौर नसीराणी जे मान में प्रिंसिपल निहालदीन मलिक तरफ़ां अलविदाई आजाणी जी तकरीब मुनक़िद कई वई। अलविदाई तकरीब जा महिमान ख़ास उस्ताद संतोष कुमार ओडोआ, मोज़िज़ महिमाननि में उस्ताद रांझन खान मलिक, उस्ताद अब्दुल करीम ओगाई, उस्ताद गुलाम हैदर मलिक, सेठ अनिल कुमार गेहाणी बरड़ोमल, सेठ कुमार लाल डितोमल, बदरदीन मलिक, मुश्ताक मलिक ऐं ॿिया शामिल हुआ। तकरीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक ऐं नात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो वियो। प्रिंसिपल निहालदीन मलिक महिमाननि खे आजाणो ॾींदे रिटायर उस्तादन ऐं मुलाज़मन जी पेशा वाराना ख़िदमतनि ते ख़िराज तहसीन पेश कयो। तकरीब जे महिमान ख़ासि उस्ताद संतोष कुमार ओड तकरीब खे ख़िताब कंदे चयो त उस्ताद मुआशरे जो अहम फ़र्द आहे जेको नई नस्ल जी तालीम ऐं तरबियत करे उन्हनि जे मुआशरे में कारमंद बणाए थो। तकरीब जे महिमान ख़ासि नए अपॉइंटमेंट थियल उस्तादनि खे मुखातिब थींदे नसीहत कई त पंहिंजूं पेशा वाराना ख़िदमतूं बहितर नमूने सर अंजाम ॾियनि, जंहिंसां अवां जो मुआशरे में बहितर मक़ाम पैदा थींदो। ओॾां तकरीब जी पुॼाणी ते तकरीब जे इंतिज़ामिया तरफ़ां तकरीब जे महिमान ख़ासि तकरीब जे मोज़िज़ महिमाननि ऐं रिटायर उस्तादनि ऐं मुलाज़मनि खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब जी पुॼाणी ते महिमाननि ऐं उस्तादनि जे मान में पुरतकलफ मांझांदे जो اھتمام पिणु कयो वियो।